नाज़रीन तव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त कंबर वेझो अली खान मोहल्ले में बिजली जे शॉर्ट सर्किट सबब दुकान खे बाहि लगी वई आहे। बाहि लॻण सबब दुकान में पयल समूरो सामान सड़ी रख थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचाईंदासीं। कंबर मां अली खान मोहल्ले में बिजली जे शॉर्ट सर्किट सबब दुकान खे बाहि लगी वई आहे। बाहि लॻण सबब दुकान में पयल समूरो सामान सड़ी रख थी वियो आहे। इतला ॾियण बावजूद फायर ब्रिगेड अमलो वाक़े वारे हंधि न पहुतो आहे। अहम ख़बर बाबति अवां खे ॿुधाईंदासीं। बाहि लॻण सबब दुकान में पयल समूरो सामान सड़ी रख थी वियो आहे। इतला ॾियण बावजूद फायर ब्रिगेड अमलो वाक़े वारे हंधि न पहुतो। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ टीवी जो रिपोर्टर हकीम ख़ासखेली। जी हकीम ख़ासखेली, वधीक छा अपडेट आहे? जी, कंबर अली खान मोहल्ले में एक धोबी जे दुकान के बिजली शॉर्ट सर्किट में उते बाहि लॻण सबब जेके दुकान में पियल जेके कपड़ा इस्त्रियूं पखा ऐं जेको सामान हुयो उहो सड़ी रख थी वियो आहे। जॾहिं त मुतासिर शबीर गोपांग जेको पोरियत आहे उन ॿुधाए त मां दुकान बंदि करे हले वियो त इहो बिजली शॉर्ट सर्किट में जेके आहे त उते बाहि लॻी वई आहे, जंहिंमें 100 खनि जोड़ा कपिड़नि जा पियल हुया, कुझु बेंचूं टेबलूं पियल ऐं बेंच पियल हुयूं, पखा ऐं कूलर पियल हुया, उहे सड़ी रख थी विया आहिनि। जी वरी महिरबानी अपडेट करण लाइ।